अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे ने सारी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा जी हर नई ईंदड़ ख़बर सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ॾियणु न विसारींदा। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। दोस्तों जीअं त ॿुधाईंदा हलूं त पापनगर जे मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में शेर दिल तमामु घणो वॾेरे बालाज खान ते गुस्से में हूंदो ऐं हुनखे धमकाईंदो तूं असांखे छा कंदे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त गम दिल वारनि खे मनठार वारा सम्झाईंदा त तूं वॾेरे बालाज खान जे चवण ते एॾो वॾो ज़ुल्म न कर, पंहिंजी क़यामतकारी न कर। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे जे ईंदड़ एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। जीअं त ज़िंदगी ऐं तकरार में हुयो ईअं हिन ड्रामे में बि मेगा सोप सीरियल थियण वारो आहे। ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदव त बालाज खान शेर दिल वारनि ॾे ईंदो ऐं उन्हनि खे धमकाईंदो त तव्हां सिर्फ़ु मुंहिंजो ॻोठु छॾियो आहे, मुंहिंजे इहे जेको आहे नगरी मुंहिंजी बस्ती न, मां तव्हां मुंहिंजे पहुच खां परे न आहियो, मां तव्हांखे ॾिसी रहंदमि। ऐं उन्हनि खे शेर दिल सिधो जवाबु ॾींदो त असां तोसां कॾहिं बि मिटी या रिश्तो न कंदासीं, इहा ॻाल्हि ज़हन मां कढी छॾ। ओॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण में मिलंदो त राबेल जी मल्हार सां ई शादी थींदी। विच में कुझु किस्तूं हलंदियूं, उन्हनि में जेको आहे वॾो घणो थींदो जेको आहे पापनगर जे हिन एपिसोड में वॾेरो बालाज खान तमामु घणो गंद कंदो। बहरहाल शादी मल्हार सां ई थींदी। आख़िरी किस्त में बालाज खान खे मारियो वेंदो ईअं जीअं तकरार ड्रामे में थियो। वॾेरे इन नवाब खान खे जेको आहे आख़िर में मारियो वियो, ईअं हिन में सभु मिली करे आख़िर में हिन खे मारींदा। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब